Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. सख बैराज मां निकिरंदड़ रोड़ी केनाल जे पिलर्स में डार पइजी विया। सख बैराज इंतिज़ामिया जी तस्दीक केनालनि जा दरवाज़ा तब्दील करण लाइ पाणी घटायो वियो त रोड़ी केनाल जे 12 दरवाज़नि मां 4 दरवाज़नि जे पिलर्स में डार ज़ाहिर थी पिया। इंतिज़ामिया में थरथलो पइजी वियो। रोड़ी केनाल ॾांहुं वेंदड़ रस्ता बंदि। रोड़ी केनाल जे 4 नंबर दरवाज़े, 5, 9 ऐं 12 नंबर दरवाज़े जे पिलर्स में डार ज़ाहिर थिया आहिनि। रोड़ी केनाल जे 26 लख कमांड एरिया आहे। सख बैराज इंतिज़ामिया जो चवणु आहे त रोड़ी केनाल जे पिलर्स खे लुड़ी आयल वणनि जे थुणनि नुक़सानु पहुचायो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसाति। राजधानी कराची में हल्की बरसाति बाद मौसम ख़ुशगवार। खैरपुर, कोटडेजी, बोज़दार वॾा, सालेपट, भिरिया सिटी, पीरवसण, हिंगोरजा, ठरी मीरवा, टंडोबागो ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसाति। मौसमियात खाते अॼु खां 22 अगस्त ताईं सॼी सिंध में तेज़ बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। शहरी ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर। नुक़सान खां बचण लाइ लाॻापियल इदारनि खे अलर्ट ऐं ज़रूरी क़दम खणण जूं हिदायतूं। बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि 657 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक। सॼे मुल्क में मॉनसून सीज़न जो हिकु ॿियो ताक़तवर स्पेल शुरू थी वियो। ख़ैबर पख्तूनख्वा जा केतिराई ज़िला मुसलसल बरसातुनि जे भर चढ़ियल। सवाबी में क्लाउड बर्स्ट तबाही मचाए छॾी। 4 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। फौतनि जे अंग में वाध जो ख़दशो। मुल्तान, चकवाल, विहाड़ी ऐं डेरा गाज़ी ख़ान समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसाति। NDMA पंजाब, KP, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में ककर फाटण जे ख़तरनि खां आगाह करे छॾियो। दरियाउनि, नदियुनि ऐं नालनि खां रहवासियुनि खे परे रहण जूं हिदायतूं जारी। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध समेत सॼे मुल्क में 23 अगस्त ताईं बरसातुनि जो सिलसिलो जारी रहंदो। NDMA जो चवणु आहे त 26 जून खां हिन वक़्त ताईं बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि 657 ॼणा फौत थी चुका आहिनि। फौतुनि में 171 ॿारड़ा, 94 औरतूं ऐं 392 मर्द शामिल। सभ खां वधीक KP में 373 ॼणा फौत थिया। केतिराई माण्हू अञा ताईं गुम आहिनि। ॻोल्हा कई पई वञे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त अग़वा वारनि वारदातुनि जी मुकमल रोकथाम करे छॾी आहे। डटे ते माण्हुनि खे घुराए अग़वा करण वारनि वारदातुनि खे रोकण लाइ सख़्त क़दम खंया आहिनि। कचे में अमन अमान जे सूरतहाल बाबति इजलास खे ब्रीफिंग ॾींदे घरू वज़ीर ज़ियाल अंजार चयो त घोटकी ऐं शिकारपुर जे कचे में ऑपरेशन्स करे धाड़ेलनि जा 500 थाक साड़िया विया आहिनि। 91 अग़वा जे केसिस मां 88 माण्हुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। डटे ते घुराए अग़वा कयल 287 माण्हुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई त हाईवे ते पहिरियां फुरलुट जूं वारदातूं घणियूं थींदियूं हुयूं, हाणे ख़तमु थी वियूं आहिनि। वॾे वज़ीर IG सिंध खे हिदायत कई त फौरन खे हर सूरत में ख़तमु कयो वञे। भुंग लाइ अग़वा जूं वारदातूं कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। सिक्योरिटी फोर्सिस बलूचिस्तान खे आज़ादी जे ॾिहाड़े ते वॾी तबाही खां बचाए वरितो। कोयटा मां BLA जो सहूलतकार प्रोफेसर डॉक्टर उस्मान काज़ी गिरफ़्तार। पहिरियों भेरो मजीद ब्रिगेड जे कंहिं उहिदेदार खे गिरफ़्तार कयो आहे। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस। सरफराज़ बुगटी चयो त गिरफ़्तार कयल प्रोफेसर डॉक्टर उस्मान काज़ी दहशतगर्दनि जो इलाज पंहिंजे घर में कराईंदो हो। जेके माण्हू कंहिं अस्करियत पसंदि तंज़ीम जो हिसो बणिजनि था त वारिस कंहिंखे इतला नथा ॾियनि। हाणे ईअं न हलंदो। अहिड़नि माण्हुनि जे वारिसनि खे हुकूमत खे इतला ॾियणो पवंदो। ॿी सूरत में सम्झियो वेंदो त समूरो ख़ानदान मिलियल आहे। गिरफ़्तार कयल प्रोफेसर इंकशाफ़ कयो आहिनि त मजीद ब्रिगेड माण्हुनि खे वक़्त लाइ तरबियत ॾेई आपघाती बमबार बणाए थी। पुलिस, लेवीज़ ऐं ॿियनि फोर्सिस जे अहलकारनि खे क़त्ल करण ते पैसा ॾिना वेंदा आहिनि। पंजाब सां तालुक़ रखंदड़ शहरनि खे बि टारगेट करण ते पैसा ॾिना वेंदा आहिनि। अमेरिका जे परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत जी सूरतहाल खे रोज़ाने जी बुनियाद ते मॉनिटर करे रहिया आहियूं। जंगबंदी बरक़रार रखणु आसान न आहे। इहो हमेशह पेचीदा ऐं चैलेंजिंग हूंदो आहे। सीज़ फायर मुआहिदो जल्दी ख़तमु थी वेंदो आहे। अमेरिकी परॾेही वज़ीर चयो त जंगबंदी तॾहिं ई मुमकिन हूंदी आहे जॾहिं ॿई धुरियूं वेढ़ रोकण लाइ राज़ी हुजनि। थींदो आहे जो को माण्हू कंहिंखे पंहिंजे पाण खे मर्डर करे सघे थो। मूंखे मर्डर लॻे क़तल पंहिंजे पाण खे गोली कोन थो हणी सघे। हिन मामले में जेकॾहिं हुनजो घर जो मामिलो हूंदो त पुटु इहो मामिलो असांजो घर जो हो। असां घर में वेही न वेहियूं न। घर जो मामिलो आहे कोन। हीउ मामिलो असांजो ॿाहिरि जो आहे। हीउ ॿाहिरि ई को दुश्मनी आहे उनजी ज़ाती को। हुन में उहो थी वियो आहे ऐं इन जी शिफ़ा बि न कोन थियणी। सहाफ़ी ख़ावर हुसैन जे पीउ वाक़े खे क़त्ल करार ॾेई छॾियो। ख़ावर हुसैन जे पीउ चयो आहे त मुंहिंजो पुटु दिलेर हो, पाण खे गोली नथो हणी सघे। घर जो को बि मसइलो न आहे, ॿाहिरि जो को मसइलो आहे। असांजो कंहिं सां को तकरार न आहे। वाक़े जी शफ़ाफ़ इंक्वायरी कराइण जो मुतालबो। जांच टीम सांगड़ पहुची वई।
कार जो मुआइनो जांच टीम जे सरबराह आज़ाद ख़ान चयो आहे त ॿिनि मोबाइल नंबर्स जूं CDR रिपोर्ट्स हासिल करे वरितियूं आहिनि। हिकु सिम अञा ताईं हथ न आई आहे। हिकु मोबाइल फ़ोन गाॾी में मिलियो, ॿियो शायदि वारसनि वटि आहे। अॼु तदफ़ीन बाद वारसनि सां मुलाक़ात कंदासीं। सिंध हाई कोर्ट जो सिंध मां इरसा में फेडरल मेंबर मुक़ररु न करण ते कावड़ जो इज़हार। ईंदड़ ॿुधणी खां अॻु सिंध मां इरसा में फेडरल मेंबर मुक़ररु करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो आहे त ईंदड़ ॿुधणी ते अदालती हुकुमनि ते अमल दरामद न कयो वियो त वफ़ाक़ी सेक्रेटरी इस्टेब्लिशमेंट इनामुल्ला ऐं सेक्रेटरी वाटर रिसोर्स अली मुर्तज़ा ते फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। जस्टिस के आग़ा चयो त छा मां फेडरेशन ते यकीन रखो था, आइन ते अमल दरामद छो न कयो पियो वञे। सिंध हाई कोर्ट पुछाणो कयो त ॿुधायो वञे त सिंध मां इरसा में मेंबर छो मुक़ररु नथो कयो वञे। अदालत वफ़ाक़ी हुकूमत खे हुकुम ॾिनो त ईंदड़ ॿुधणी ते अदालती फ़ैसिले ते अमल दरामद कयो वञे। ऐं आर्ट्स काउंसिल जे सदर अहमद शाह ऐं सनम मारवी विच में ठाह थी वियो। अहमद शाह सनम मारवी खे पोती पाराई। सकाफ़त खाते वारे वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह चयो आहे त मां ऐं नूरुल हुदा शाह मामिलो बहितर अंदाज़ में हल करण जी कोशिशि कई। अहमद शाह चयो आहे त सनम मारवी ऐं मुंहिंजे विच में को मसइलो न हो, शायदि सनम मारवी खे ग़लतफ़हमी हुई। सनम मारवी सपोर्ट करण ते सिंध वासियुनि जा थोरा मञींदे चयो त सिंध जी रिवायत आहे त जॾहिं वॾा गॾु वेहनि त ॻाल्हियूं छॾे ॾिबियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वरिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।